बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लतीफ़ सरकार जो एक बेत है जो इन मौके के मुनासिबत से तमाम ज़रूरी है, जैसे अंदर इत्तेहाद, यगानिकत हिक जहिड़ाई भाईचारे की गाल थियल है। लतीफ़ सरकार चए तो वलर कयो वतन फिरत न छिनन पाण में, वलर कयो वतन फिरत न छिनन पाण में, पसो पखीअड़न माण्हूआ मेठ गणो। मतलब ये चरिंद ही परिंद, ये हैवान, इन्हनि में मेठ इंसान का वधी वियो आहे। असां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियूं जो पंहिंजी ख़्वाहिशनि जा ग़ुलाम थी विया आहियूं? असां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियूं जेके पंहिंजी अनान जा ग़ुलाम थी विया आहियूं? असां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियूं जिन पंहिंजे पेरनि में ज़ंजीरूं विझी छॾियूं आहिनि? रब काइनात कलाम पाक में फरमाए तो जाल हक़ु व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा, यानी हक़ अची वियो ऐं बातिल मिटिजी वियो, ऐं बेशक बातिल मिटण वारो ई आहे। ही सभु बातिल आहिनि, ही सभु कूड़ा आहिनि, ही सभु ठग आहिनि। उहे केर? उहे जेके असांजा बच्चा मारीनि था, उहे केर जेके असांजे हक़नि ते धाड़ो हणनि था, उहे केर जेके असां ई तव्हांजे ज़मीननि जो सौदो कनि था? इहे सभु ठग आहिनि। अॼु हिते मौजूद ही चेहरा, अॼु हिते मौजूद मुंहिंजा वॾा मुंहिंजे दिलि में आहिनि, उहे बि मुंहिंजे हीअं सां आहिनि। आउं तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो भाउ इम्तियाज़ पालारी इस्लामी जमियत तलबा जो उहो ठहियल फर्द आहे जंहिंजी तरबियत नंढे हूंदे खां थी। मुंहिंजे अख खोली त मूं ज़ुल्म जो माशरो ॾिठो त मुंहिंजी आङुर कंहिं पकड़ी? बज़्म साथी मुंहिंजी आङुर पकड़ी, ऐं उन बज़्म साथी मूंखे वॾो कयो। मुंहिंजे मिटनि माइटनि त मुंहिंजे मथां ख़र्च कयो, पर मुंहिंजो ज़हन बज़्म साथी ठहण शुरू कयो। उन खां पोइ इस्लामी जमियत तलबा नाले हिकु अज़ीम शान तंज़ीम, शागिर्दनि जो उहो सत जेको सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह खे पंहिंजो मालिक काइनात सम्झे थो। इस्लामी जमियत तलबा उहो सत आहे जेको सम्झे थो त हिन धरतीअ जो मालिक सिर्फ़ रब्बुल आलमीन आहे। इस्लामी जमियत तलबा उहो सत आहे जंहिं मूंखे सेखारियो त अदब एहतराम वॾनि खे ॾिजे, पर ग़ुलामी सिर्फ़ रब्बुल आलमीन जी कजे। जॾहिं इहे जज़्बा मूंखे मिलिया त मां अमली तौर ते जमात इस्लामी में शामिल थी वियुसि। जमात इस्लामी मूंखे छा सेखारियो? जमात इस्लामी मूंखे हक़ चवण सेखारियो। जमात इस्लामी मूंखे सच चवण सेखारियो। जमात इस्लामी मूंखे ईमानदारी सेखारी। जमात इस्लामी मूंखे मेठ मोहब्बत सेखारी। जमात इस्लामी मूंखे सच्चाई जो दर्स ॾिनो। जमात इस्लामी लतीफ़ सरकार वांगुरु मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त हू चवनि तूं मचो वाता वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, बांध में पाए जो कीने वारो कीन की। केतिरा वॾा वॾा खान, ईसा खान तरखान जंहिंजी ठटे जे अंदरि मखलीअ जे टकरीअ ते हिकिड़ी वॾी इमारत अॼियल आहे जंहिंजे अंदरि हू मिटी ऐं ख़ाक थी रहियो आहे। ही मौत, ही ज़िंदगी इम्तिहान आहे। ये वॾा वॾा बादशाह मलिया मेट थी विया। रज़ा शाह पहलवी ईरान जो उहो बादशाह हो जंहिंजे बाथरूम जे अंदरि सैनिटरी फिटिंग्स, यानी पाणीअ जूं नलियूं बाथरूम जे अंदरि जिते रफ़े हाजत कबी आहे, जेकॾहिं मुअज़्ज़ब लफ़्ज़ चवां त उन्हनि बाथरूमनि जे अंदरि जेके टोटियूं आहिनि उहे उन रज़ा शाह पहलवीअ जे सोने जूं ठहियल हुयूं। छा खणी वियो? कुछ कोन खणी वियो। रहंदो नालो अल्लाह जो, रहंदो नालो मालिक जो।
अज हिन रोडन ते हीसरीअ जो उहो ई लिंक रोड आहे, उहा ई जाए हादसा आहे जिते असां ई तव्हां बीठा आहियूं। हिन हादसा ते रात जो 3:30 बजे 18 अक्टूबर ते जॾहिं मुंहिंजा मोज़िज़ दोस्त जेके मुंहिंजे लाइ तमामु वॾे एहतराम जे क़ाबिल आहिनि, जिन खे आउं दिलि सां एहतराम ॾियां थो, उहे कंहिं जलसे में मशगूल हुआ। उन रात 3 कोरियत हिन रोड तां निकिता। उन्हनि में हिकिड़ो कोरियत त अहिड़े क़िस्म जो हो जंहिंजो नालो जानशेर पालारी हो। वो जानशेर वीचारो जॾहिं हिन रोड ते निकितो त हुनजे मतबे नज़र इहो हो त आउं मैट्रिक पास करे चुकियो आहियां। हुनजे वालिद मूंखे ॿुधायो त हुनजो ख्वाब हो त आउं असिस्टेंट कमिश्नर थियां, हुनजो ख्वाब हो त आउं डिप्टी कमिश्नर थियां, लेकिन हू इहे ख्वाब ॾिसी रहियो हो। हुन वटि पढ़ाईअ जा पैसा कोन हुआ। असां त इस्लामी जमियत तलबा में रहियासीं, असां वटि बि शायदि पैसा न हुजनि हा। असांखे अगरि अहिड़ो तालिब इल्म मिलंदो आहे त असां हुनजे पैसनि जो बंदोबस्तु करे हुनजी तालीम खे कंटिन्यू कंदा आहियूं, लेकिन शायदि हू असां खां ओझल हो। हुनखे जॾहिं हुनजी अखियुनि में ख्वाब हुआ, हू हिन रोड ते हो ऐं हू वञी रहियो हो मज़दूरीअ जे लाइ त 2 रुपया कमाया ऐं हुननि 2 रुपयनि खे पंहिंजे तालीमी ख़राजात में ख़र्च करिया ऐं पोइ पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे कबीले जो, पंहिंजी पालारी बिरादरीअ जो आउं सबूत ठहां। लेकिन हुनजा उहे ख्वाब हिन रोड ते चकनाचूर थी विया। उहे कंहिं कया? उहे हुकूमत वक़्त कया या कंहिं ॿिए कया? उहो त ज़ालिम ई करे ॿुधाए सघे थो त हू ज़ुल्म हुन कयो ऐं हुन ज़ुल्म इहो कयो जो इहा गाॾियूं जेके तव्हां डंपर्स ॾिसो था, आउं तव्हांखे बबांगे दोहल पूरी ऑनेस्टीअ सां चवां थो, दे आर नॉन कस्टम पेड व्हीकल्स। ये उहे गाॾियूं आहिनि जेके स्मगल्ड गाॾियूं आहिनि। ये उहे गाॾियूं आहिनि जेके चोरीअ ते ठहियल आहिनि। ये उहे गाॾियूं आहिनि जिन जा पूरा पुर्ज़ा गैर कानूनी आहिनि। दावे सां चवां थो, अॼु बि ट्रैफिक पुलिस हिन रोड ते बीहे, एक्साइज़ हिन जे रोड ते बीहे त हुननि जी डॉक्यूमेंटेशन में गिल्ट साबित थींदो। मतिलबु अंग्रेज़ीअ में गिल्ट चवंदा आहिनि त का हुनजे अंदरि ख़ामी तव्हांखे नज़र ईंदी। इहे चोरीअ जूं गाॾियूं आहिनि जेके हिन रोड ते हलनि थियूं ऐं उन्हनि खे हलाए केरु थो? उन्हनि खे हलाए नशई माण्हू हलाइनि था। दे आर ड्रग एडिक्ट्स। उन्हनि खे नशो पीअनि था, नशनि में चूर अचनि था। मुंहिंजा बि हिते कॾहिं पेट पोल्ट्री फार्म रहिया या मुंहिंजी हिते को पोल्ट्री जो ट्रेड आहे, ऐं वेटनरी डॉक्टर आहियां बुनियादी तौर ते प्रोफेशनल। मूं 2003 में ज़रई यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई आहे ऐं मूं हिन मुल्क जे अंदरि जॾहिं रीसेंट एनवायरमेंटल कंट्रोल हाउसिस जॾहिं इहा टेक्नोलॉजी हिन मुल्क में आई, असां उन में बि उहो पहिरियों सभु हुआसीं जिते इहो इंट्रोड्यूस करायो। सलामुद्दीन पालारी किथे बीठल आहे, हुनखे ख़बर आहे जे मूंसां कारियूं रातियूं हिननि रोडनि ते गुज़ारियूं आहिनि ऐं असांजो मक़सदु इहो हो त असां उहा टेक्नोलॉजी हिन मुल्क में इंट्रोड्यूस करायूं। हिते बेतहाशा एनवायरमेंटल कंट्रोल्ड हाउसिस आहिनि जिनमें मुर्गी पाली वेंदी आहे। हिननि ई रोडनि ते आउं जॾहिं राति जो ईंदुसि त केतिरे दफ़ा मूंखे चीबाटे आउं मरी चुको हुजां, आउं सम्झां थो त 2-3 दफ़ा त मूंसां अहिड़ा वाक़िया थिया। ऐं ही बदमस्त ड्राइवर, ही बदमस्त कातिल उन्हनि ई रविश सां हिननि रोडनि ते डोड़ंदा रहिया। ऐं ख़ुदा बख़्श विके जो बीठो आहे, ख़ुदा बख़्श विके जेके जस आहे, ही पंहिंजी इस्तिताअत में ॻाल्हाईंदो रहंदो आहे, नतीजे खां बेख़बर। त यार आउं छा थो ॻाल्हायां? केॾनि वॾनि माफ़ियाउनि जे ख़िलाफ़ थो ॻाल्हायां। माफ़िया मतिलबु ठगनि जो टोलो, गुंडनि जो टोलो, बदमाशनि जो टोलो। ऐं हींअर बि तव्हांखे ॾिसो पिया त हीअ पालारी बिरादरी जंहिंजो हेॾो वॾो कठ आहे ऐं आउं इहा ॻाल्हि चवां थो त हींअर हिकिड़ी ॻाल्हि ॾियां, हींअर हिकिड़ी आवाज़ लॻायां, हुन कुंड मां आवाम निकिरंदो, हिन कुंड मां आवाम निकिरंदो, हिन कुंड मां आवाम निकिरंदो, ईस्ट वेस्ट नॉर्थ साउथ चारों तरफ़ खां आवाम निकिरंदो ऐं असां हिननि खे बोरा कंदासीं ऐं हिननि जी रोड ते बाहियूं हूंदियूं। लेकिन न, we are civilized persons, we are law abiding persons। असां कानून खे उनजी अमलदारीअ ते यकीन रखूं था। 27 दिसंबर त यादि हूंदो 2007 कंहिंखे भुलियो आहे?
असांजे दिल में फट वांगुर आहे। असांजी भेण उन रात शहीद कई वई, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सिंध जी न्याणी उन रात शहीद कई वई। उन रात जॾहिं सॼे पाकिस्तान में बाहि लॻल हुई, जॾहिं सॼो पाकिस्तान मरी रहियो हो, कुरैशी साहब आप सुन रहे हैं, फराज गुल ॿुधे पियो, मुंहिंजा मोहतरम दोस्त ॿिया महिमान आयल ॿुधनि पिया, तव्हां बि वाक़िफ़ आहियो हिन ॻाल्हि खां। उन रात पूरे पाकिस्तान में बाहि हुई, एटीएम कॾहिं कॾहिं माण्हुनि पैसा कढिया, लेकिन इहो नूरियाबाद द लार्जेस्ट इंडस्ट्रियल ज़ोन, एशिया's largest industrial zone, एशिया जो सभिनी खां वॾो इंडस्ट्रियल ज़ोन, इन जे अंदरि छा हिकिड़ी सिर किरी, ॿुधायो का सिर किरी हिन में कि हिकिड़े कारखाने में बाहि लॻी, तो ॿुधाए आउं दावे सां चवां थो, दावो थो करियां, उहो सनअती ज़ोन जंहिंमें पालारियुनि जे मथां मक़ामी माण्हुनि जे मथां नौकरियुनि जा दरवाज़ा बंदि आहिनि। असां उन सनअती ज़ोन खे बचायो, उन सनअती ज़ोन खे छो बचायो? इन जे करे जो उहो असांजे घर में हो। असां गैरतमंद पालारी आहियूं, असां गुयूर पालारी आहियूं। अल्लामा इकबाल शाइर मशरिक़ चयो हो न, तो फितरत के मकासिद की करता है निगहबानी, या बंदा है सहराई या मर्द को हिस्सानी। तो सहरा जा मर्द तव्हां आहियो जेके फितरत खे बचायो था। असां इन नूरियाबाद खे बचायो, तारीख़ गवाह आहे। असां हिते रियासत मुखालफत माण्हुनि खे असां निंदा कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी फेडरेशन ते यकीन रखण वारी पार्टी आहे, विफाक ते यकीन रखण वारी पार्टी आहे। असां सभिनि जो केतिरनि जूं हमदर्दियूं हुन सां हूंदियूं, असां उहा न पार्टीअ खे हिते खटायो, उहा पार्टी हिते वोट खणी आई। मोहतरम ज्ञानचंद ईसरानी साहब MP आहे हिन इलाइक़े जो, असां हुनखे इज़त ॾिनी। असांजी जमात इस्लामी में को तरीक़ेकार आहे, तव्हांखे ॿुधायां थो, जेको मूं कबीलनि खां सिखियो आहे। फारूक गबोल मूंखे ॿुधाईंदो आहे त कबीला उन्हनि हमेशह इंसानियत सेखारी आवाम खे। वो तरीक़ेकार इहो आहे कि असां मां हर फर्द इलेक्शन में बीठल हूंदो आहे, लेकिन असां उन फर्द जी कन्वेंसिंग कोन हूंदी आहे। जेकॾहिं उहो अहल बि हुजे ऐं ना अहल माण्हू खटी अचे, असां हुनजो एतिराम कंदा आहियूं। असां इहो सिखियो आहे। सरदार मलिक असद सिकंदर साहब असांजे लाइ लाइक़ एतिराम आहे। सरदार मलिक चंगेज़ खान असांजे लाइ लाइक़ एतिराम आहे। असांजो असांजे रूह जो राणो हाजी रमज़ान खान पालारी साहब हीअं बीमार हो, तबियत हुनजी सही न हुई, लेकिन उहा हिकिड़ी काल ते आयो, मूंखे चई डॉक्टर जेन्युइन मसलो आहे, जाइज़ मसलो आहे, आउं ईंदुसि। उहो आयो। मोहतरम बादल खान पालारी साहब असांजे रूह जो राणो, असांजे अखियुनि जो ठार, उहो आयो। मोहम्मद पालारी साहब असां वटि वेठो आहे, थोरी देरि अॻे ॻाल्हाए वियो, असांजे रूह जो राणो, असांजो वॾो भाउ असां सां गॾु आहे। सरदार सरवत पालारी साहब असां सां गॾु आहे। ज़रिए जो सरदार घराणो असां सां गॾु आहे। असीं हिन इलाइक़े जा मालिक आहियूं, लेकिन असां सां चुट थी वई, असां सां ज़ुल्म थी वियो, असां सां हानो थी वियो। ही टाणो, ही नूरियाबाद टाणो, ही आहे छाजे लाइ? तव्हांखे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ। लेकिन वो दुकानदारी पियो करे, वो कारोबार पियो करे, वो बिज़नेस पियो करे। हिन थाणे खे, हिन DSP खे, हिन SHO खे शर्म अचणु घुरिजे जो तोखे इहो हया कोन्हे जो रोड ते तूं असांजा बच्चा मारनि था। हिकिड़ो नशई ड्राइवर असांजा बच्चा मारे थो ऐं तूं उनजे 2 ॾींहंनि खां पोइ अचण वारे उन ड्राइवर खे चई थो त तूं सचो आहीं, छो तूं मूंखे रिश्वत ॾी थो, तूं मूंखे हराम ॾी थो, तूं सचो आहीं। ही पालारी ग़लति आहिनि, ही चोर आहिनि। सुबुह जो हिननि दोस्तनि मूंखे चयो त असां रोड था बंदि कयूं। मूं चयो न, रोड कोन बंदि कंदासीं। ही 2020 आहे, ही कैमराऊं लॻियूं पयूं आहिनि, ही अखियूं आहिनि। असां रोड कोन बंदि कंदासीं। असां चाहियूं बंदि करे सघूं था, केरु पीउ असांखे नथो रोके सघे, लेकिन असां कोन था बंदि कयूं। असां कानून ते हलण वारा आहियूं।
असां मुहिब वतन आहियूं, असां पाकिस्तान ते यकीन रखूं था, असां मुहिब वतन पाकिस्तानी आहियूं, असां मुहिब वतन सिंधी आहियूं। असां ही रोड बंद न कयो, असां कानूनी जंग विड़ी ऐं उते कानून जे उन इदारे में केर बीठल आहे, उते केर मौजूद आहे? ही तव्हांजो भाउ गुलाम हुसैन पालारी उते तव्हांजे हक़ जी जदोजहद थो करे। जावेद ख़ासकरी असांजो भाउ आहे, मोहतरम आहे, लेकिन गुलाम हुसैन पालारी चई त मां पालारी आहियां, मुंहिंजा पालारी मारिया विया, मुंहिंजो पहिरियों राइट आहे, कंहिं हुनखे कॉल कोन कई, हुन सोशल मीडिया ते ॾिठो। दोस्तो इहा गैरत आहे। चवंदा आहिनि त जंहिंखे क़ौम ते गैरत कान्हे हुनखे वनीयत ते गैरत कोन्हे, तो उन क़ौम ते गैरत न खाधी, उन वनीयत ते गैरत कोन खाधी। संगत जेको थिए पियो भले थिए, मोहन ईंदासीं, जेको बि असां ते मथां ईंदो असां ते ज़ुल्म कंदो मोहन ईंदासीं, गोलियूं हणंदो सीना ॾींदासीं, लेकिन असांजा बच्चा न तो साईंदासीं। अहिड़ा भाॼा कोन आहियूं जो नशई ड्राइवर असांजा बच्चा कोन ऐं असीं माठ करे वेठा हुजूं। उन गैरत मूंखे जाॻायो, मूंखे राति जो 2 बजे फोन कयो नज़ीर ॾियाणीअ, मूंखे चई ई मसइलो थियो आहे। मुंहिंजो यार पाण पितकड़ा माण्हू छा कंदासीं? चई न तूं पितकड़ो न आहीं। मुंहिंजो यार कराची आहे, तो चई न तूं हितां जो आहीं। मूंखे इहा ई ॻाल्हि कई जी क़ौम ते जेके गैरत न आहे हुनखे वनीअ ते गैरत कोन्हे। ऐं उथी बीह रहियो, राति जो 2 बजे आऊं हुनजे घर ते हुउसि, सलामुद्दीन हुयो, ख़ुदा बख़्श कजो, उर्स पालारी हो, मोहम्मद कश्मीरो इहो, ही सभु उहे माण्हू आहिनि जिनजा नाला कोन खणी सघियो या हुनखे माज़रत लाल बख्श मलाणी हो। ही सभु माण्हू असां गॾु बीठा, शाह मोहम्मद चांगो, ही सभु असां सां बीह रहिया सिर्फ़ु इन हिकिड़े गैरत वारे तसवर ते। इन गैरत जे करे असां भाॼा कोन आहियूं, हू असांखे चैलेंज करे वियो आहे, हुन असांखे चैलेंज कयो आहे, असां हुन चैलेंज जो जवाबु ॾींदासीं। असां हुनखे ॿुधाईंदासीं त तो कंहिंजा बच्चा कुठान, असां हुनखे जवाबु ॾींदासीं। जिन जा बच्चा मुआन मंज़ूर जो बच्चो शहीद थियो आहे, मंज़ूर जो बच्चो माजिद चाचे ईसे जो पुटु शहीद थियो आहे, नदीम मुमताज़ जो भाउ शहीद थियो आहे। सो दोस्तो ॻाल्हियूं त घणियूं ई आहिनि, ॾुख त केतिरा ई आहिनि, जेके कंदासीं त भेल सिज बि लही वेंदो, शायदि ॿियो वरी उभरी बि वञे, लेकिन सभु ॻाल्हियूं बर्दाश्त कंदासीं। गैरत त सौदो कोन कंदासीं अदा, गैरत त वधीक कुझु बि कोन्हे। कबूतर वांगुरु अखियूं बंदि कोन कंदासीं, ऐं असांजूं अखियूं बंदि हुयूं कबूतर वांगुरु। मुंहिंजा भाउ जेके हिन नज़ीर लियाणियूं खोलियूं आहिनि, जेके ख़ुदा बख़्श फिके ने खोलियूं आहिनि, जेके सलामुद्दीन पालारीअ खोलियूं आहिनि, जेके अखियूं मोहम्मद बख्श बिरोई खोलियूं आहिनि, शाह मोहम्मद चांग खोलियूं आहिनि, हिन अमीर पालारीअ खोलियूं आहिनि, ही तव्हां सभिनि अखियूं खोलियूं आहिनि, त असां पंहिंजूं अखियूं बंदि कोन कंदासीं, गैरत ते को सौदो कोन कंदासीं। बाक़ी तव्हांजी मर्ज़ी, जंहिंखे वणेव वोट ॾियो, जंहिंखे वणेव जंहिंसां हलो, जंहिंखे वणेव पंहिंजो सरदार चूंडियो, जंहिंखे वणेव मञो, जंहिंखे वणेव न वञो, लेकिन अहिड़ा इशूज़ जेके असांजे घरनि में भाइयूं लॻाइनि उन्हनि ते को कॉम्प्रोमाइज़ कोन्हे ऐं को बि कॉम्प्रोमाइज़ उन्हनि ते कोन कंदासीं। आख़िर में 2 लाइनूं कुझु चवंदुसि तव्हांखे, आउं ॿुधाईंदुसि। फाशिस्ट तंज़ीम MQM जंहिंखे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो नालो ॾियनि था, कराची में उन्हनि जो राज हूंदो हो। अल्ताफ़ भाई तव्हां सभिनी ॿुधो हूंदो, अल्ताफ़ हुसैन लंडन में ऐलान कंदो कराची बंद। हिकिड़ो छोकिरो मुंहिंजे ख़्याल में 12 साल जो शहर बंदि कराईंदो। उहो दौर बि असां ॾिठो, असां जमात इस्लामी जा माण्हू, असां उन्हनि खे मोह ॾिनो, असां उन्हनि खे अखियूं में मिलायूं। इम्तियाज़ पालारी ॾियण वारो न आहे। जेल कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? जेल छा आहे? जेल ही जेल भी ॾिठा असां, कराची सेंट्रल जेल खां वधीक ख़तरनाक जेल कोई कोन हूंदो। मूं कराची सेंट्रल जेल भी ॾिठो आहे, मूं कराची डिस्ट्रिक्ट जेल मलीर भी ॾिठो आहे, कूड़नि केसनि में, MQM वारनि जी कूड़नि केसनि में। ऐं अकेलो जमात इस्लामी जो जेल जे अंदरि रही आयो आहियां, तंहिंजे करे चैलेंज नथो कयां कंहिंखे दॿिया नथो। एतिरो चवां थो तव्हां असां सभु भाउर आहियूं, असांखे असांजो हक़ ॾियो, असांखे असांजो इंसाफ़ ॾियो, असां जे क़ाबिल आहियूं उहो ॾियो, इलाज ॾियो असांखे। ही मुर्तो ख़ान पालारी अस्पताल 3 बेड जंहिंजे अंदरि सभु कुझु मौजूदु आहे,
ECG का वठी एक्सरे मशीन अल्ट्रासाउंड सब कुछ मौजूद करियो पगारू खणन था वरी पगारू खणन था छो न था हिनखे फ़ाल कनि ही वेचारो आलम पलारी साफ़ी व्हाट्सएप ग्रुप ठाहे तो 30 बेड हॉस्पिटल्स ये 30 बेड हॉस्पिटल जो नालो मुर्तो खान पलारी हॉस्पिटल है हिन ग्रुप जो नालो 30 बेड हॉस्पिटल न रखो हिन जो नालो मुर्तो खान पलारी रखो जेको हिन जो नालो आहे बाब रहीम से ॾिनी हॉस्पिटल त जा पाणे चारनि भारत सां गॾु जलसे में तो वो हॉस्पिटल के फ़ाल करो असा कैसा न था विड़ू जे विड़ंदो तो जवाब ॾींदासीं जे गोलियूं हणंदो तो सीना ॾींदासीं केर भी हुजे लेकिन असांखे असांजो हक़ ॾियो ही बिल्डर माफिया ही कल जा वापारी कराची जे शहर मां निकिरनि था पैसनि जी भरी खणी ब्रोकरनि खे पैसा ॾियनि था मूं पक सुञाता पंहिंजा वो पैसा वठन था करे विके जी जमीन ते करे नज़ीर अलियानी जमीन ते करे सलामी जी जमीन ते करे बे जी जमीन ते कब्जा था कन पुलिस से हटा था वठी अचन अरे तू पुलिस वठी आ तो वरती जमीन चाचे जी का वठी वा जमीन के बे का वठी वा न कोन था वठी सगन कने कोन था वठी सगन तेजे ला मुंजा भाइरो गड थियो हक वठो असा के कुछ कोन खपे असा के कैसा का शिकवा कोने असा के भोतार वने से को गुस्सो कोने न कोन दे मता से का मयार है या असा उनके इल्जाम ता दियो असा जे अखिन जा वो साने मथे जा मोड़ लेकिन असा के जो हक दियो असा के अस्पताल जो पीएन जो पाई दियो 17 बोर अल खिदमत फाउंडेशन इलाके में कयान जमात इस्लामी वारन बकर कोटो शफी मोहम्मद पालारी इंगो वनो ॾिसो उते माण्हुनि पीअण जो पानी ता फेसबुक ते ॾिठो तो कंदे तालाब मां पी रहा हुआ यार वो तालाब उनजी मूं रिपोर्ट कराई है पाकिस्तान काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च मां आऊं उहा हिकिड़ी पिटीशन लगाया न उन रिपोर्ट ते घणा लाइन हाज़िर थी वेंदा घणनि जो कारो मोती वेंदो लेकिन दादागिरी न आहे करणी दादागिर आहियूं पालारी आहियूं दादागिर गुंडा आहियूं पंहिंजे हक़ जे लाइ गुंडा आहियूं पंहिंजे क़ाइदे लाइ गुंडा आहियूं पंहिंजे मक़सद लाइ गुंडा आहियूं गोट शौकत पालारी उते भी को वर्दी वारो अची कब्जो तो करे यार तोके वर्दी मिली आवाम जो खिदमत कर तोके वर्दी मिली तो माण्हुनि के तहफ़्फ़ुज़ दे तू नौकर आई तू दादागिरी तू माण्हुनि जी ज़मीन ते शौकत पालारी जे ॻोठ में जद्दी पुश्ती ज़मीन है आबा अजदाद का नंढा हूंदा असीं असांखे वॾा ॿुधाईंदा बाबा हाजी अली अहमद ॿुधाईंदो चाचो नूरदीन पालारी ॿुधाईंदो ये कंहिंजी ज़मीन आहे ये कंहिंजी ज़मीन आहे मूंखे हिफ्ज़ हिन वक़्तु कराची खां वठी हैदराबाद ताईं मूंखे ज़मीनूं यादि आहिनि पाण ज़मीनदार आहियां तव्हां सभु ज़मीनदार आहियो अदा दुरमान वेठो आहे वॾो ज़मीनदार आहे असांखे यादि हूंदी आहे त कंहिंजूं ज़मीनूं ही सरदार घराणो ज़मीनदार आहे ॿिया बि सभु ज़मीनदार हूंदा ॿियनि बिरादरियुनि जा भाइर बि ज़मीनदार हूंदा असांखे ईअं यादि हूंदो जे कराची वारे फ्लैट वारे के बराबर वारो फ्लैट यादि हूंदो आहे शौकत पालारी जी ज़मीन असां सभिनी खे ख़बर आहे त उहो शौकत पालारी जी ज़मीन आहे हुन ते दादागीर अची कब्ज़ो था कनि हाणे ईअं कोन थींदो ही चैलेंज आहे मुंहिंजो अॼु खां पोइ चैलेंज आहे ऐं भले शिकल में चश्मो पातल पढ़ियो लिखियो अंग्रेजी ॻाल्हाईंदड़ माण्हू नज़र ईंदो हुजां लेकिन मुंहिंजे अंदरि हिकु जज़्बो आहे ऐं कोन थो ॾिजां मरण खां कौन तो ॾिजां जेलनि खां हिसाब मूं ॾिठा हिसाब शयूं ॾिसी आयो आहियां मूंखे हिननि जी का कल ई कोन्हे न मुंहिंजी सरकारी नौकिरी आहे जो मूंखे मुंहिंजी नौकिरी वेंदी हली न मुंहिंजो कोई अहिड़ो को गुज़ारे जेको मुंहिंजो बंदि थी वेंदो अलाह साईं मूंखे सभु कुझु ॾिनो आहे मुंहिंजे वालिदैन मुंहिंजे लाइ घणो कुझु छॾियो आहे मुंहिंजा बच्चा खाई जवान थी वेंदा लिहाज़ा आउं तव्हांखे एतिरो ॿुधायां थो मुंहिंजो साथ न ॾींदा के दोस्त जो साथ ॾियो के अहिड़े जो साथ ॾियो जेको तव्हांखे हक़ वठी ॾे मूंखे न आहे तव्हांखे इलेक्शन जी सीट वठणी मूंखे न आहे तव्हांखां वोट वठणो मूंखे न आहे तव्हांजे मुक़ाबले में बीहणो लेकिन जॾहिं तव्हांजो हक़ घुरियो वेंदो आउं मैदान में ईंदुसि तव्हांखे पाणी न मिलंदो आउं ईंदुसि तव्हांखे इलाज न मिलंदो आउं ईंदुसि तव्हांजो कतल थींदो आउं ईंदुसि आख़िर में यही ॻाल्हियूं आउं चवां थो त दोस्तो हिन कोहिस्तान खे गुलशन बनायूं हिन कोहिस्तान खे चमन बनायूं ही कोहिस्तान एॾो वॾो जामशोरो ज़िलो आहे जो सिंध जे सभिनी खां वधीक कमाए ॾींदड़ ज़िलो आहे कराची जो मलीर सभिनी खां वधीक रेवेन्यू ॾियण वारो ज़िलो आहे हिते 2 इंडस्ट्रियल ज़ोन्स आहिनि
कोटरी, नूरियाबाद, हिते शाहूकार तरीन ज़िलो आहे जाम शोरो। जेकॾहिं हिन जाम शोरे जे शाहूकारी जी हिन ग़रीबनि जे मथां असर नथो पए त पोइ लानत हिन शाहूकारीअ ते आहे, पोइ लानत हिन पैसे ते आहे। अॼु थी सघे थो साईं कैम्प ख़तम करियूं तव्हां ई असां घर हलिया वञूं, ॻाल्हि ख़तम कोन थींदी, ॻाल्हि शुरू थी आहे। चवंदा आहिनि न पार्टी तो अब शुरू हुई है, या पार्टी हाणे शुरू थी आहे। ही सभु मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि जा माण्हू गॾु थिया आहिनि, ही सभु माण्हू मिलिया आहिनि, वेझा वेसारे मिलिया आहिनि जाम शोरे खे कोहिस्तान खे चमन बनाइण जे लाइ। ठीक है, असां हलिया वेंदासीं, लेकिन मशवरो करियूं था, जे वेहणो पियो त वेहंदासीं। मोहम्मद बख्श बिरोई असांजो थिंक टैंक आहे, पॉलिसी मेकर है, उर्स पालारी असांजो चेयरमैन है, नज़ीर अलियाणी सलामुद्दीन असांजा मुजाहिद आहिनि, ख़ुदा बख्श असांजो मुजाहिद है, ऐं ख़ुदि इन्हनि मुजाहिदनि जो लीडर आहियां या इन्हनि जो पुठियां फॉलोअर आहियां। जे यूं अॻियां था थियनि त उन्हनि जे पुठियां आहियां, त पोइ असां जे वेहण जो फ़ैसिलो कयो त वेहंदासीं ऐं पोइ उथंदासीं कोन। पोइ तारे ॾेखारियो, जे दम अथव तो तारे ॾेखारियो, जेसिताईं कातिल ते गिरफ़्तार न कंदव कोन उथंदासीं। पर इहो फ़ैसिलो सोचे सम्झी शाम जो ॿुधाईंदासीं तव्हांखे। ऐं ॿी ॻाल्हि, जे उथी वियासीं न त पोइ 2 तारीख़ ते पेशी आहे, SSP सां मिलंदासीं। मूंखे वॾी उमेद आहे SSP साहिब में, उहो असांजो त हथ फरियाद ॿुधंदो। ऐं पोइ जे कुझु न थियो त पोइ असां सॼो जाम शोरो ज़िलो बंदि कंदासीं। असां जाम शोरे ज़िले में स्ट्राइक जी कान ॾींदासीं, हड़ताल, पहिया जाम हड़ताल। पोइ त ईंदा ॻाल्हाइण न ॻाल्हाईं, ग़रीबनि जे हक़ ॾींदा, बिल्कुलु ॾींदा। हू वर्दी वारा बदमाश आहिनि न, ऐं नाक ते बदमाशी था कनि न। असां बग़ैर वर्दीअ जे अछनि कपिड़नि वारा हक़ ते असां पंहिंजी आवाज़ बुलंद कंदासीं। सो दोस्तो, हिम्मत जवान रखो। जिंदगी मौत अचण वञण वारी शइ आहे, हिनजी का हिन दुनिया जी हैसियत न आहे। तबलीगी जमात जा दोस्त आहिनि, उहे चवंदा आहिनि त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी त हिन लंगड़े मच्छर जे बराबरि बि हिन दुनिया जी अल्लाह जे साम्हूं का हैसियत कान्हे। दोस्तो, रहंदो जहान उहो ई आहे, हुनजी तयारी करणी आहे। लिव लाइक अली, डाई लाइक हुसैन। सो इंशाअल्लाह इहा बदी बरकरार रखो, वॾनि जो एतिराम कयो ऐं पंहिंजो हक़ वठो। जेके तव्हांखे हक़ न मिलियो त पोइ जमात इस्लामी ईंदी तव्हांजे हक़ वठण जे लाइ, इम्तियाज़ पालारी ईंदो तव्हांजे लाइ। पोइ जेको थींदो त ॾिसी वेंदो, पुगी त पुगंदी आस, न त गोरी जान छॾंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद।